भी मंजूर कयो वियो आहे। नैब ऑर्डिनेंस में तरमीम वारो बिल अक्सरियत राय सां मंजूर कयो वियो आहे। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ नैब तरमीमी बिल पेश कयो हो, जेको अक्सरियत राय सां मंजूर कयो वियो आहे। इहा अहम ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में नैब तरमीमी बिल 2023 मंजूर कयो वियो आहे। नैब ऑर्डिनेंस में तरमीम वारो बिल अक्सरियत राय सां मंजूर कयो वियो आहे। इन हवाले सां अवां खे ॿुधाइण पिया त कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ नैब तरमीमी बिल पेश कयो, जेको अक्सरियत राय सां मंजूर कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहिनि असां सां शेयर करे रहिया आहियूं। पार्लियामेंट जे गॾियल इजलास में नैब तरमीमी बिल 2023 मंजूर कयो वियो आहे। नैब ऑर्डिनेंस में तरमीम वारो बिल अक्सरियत राय सां मंजूर कयो वियो आहे। इन हवाले सां अवां खे ॿुधाईंदा हलूं त कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ नैब तरमीमी बिल पेश कयो हो, जेको अक्सरियत राय सां मंजूर कयो वियो आहे।